त ही ज़ाती दुश्मनियूं ख़त्म थी इंसाफ़ी करण वारो इहो शान नवाज़ आ। ऐं सभु हिकु थी क़ौम जे लाइ आवाज़ हिते हर को माण्हू पंहिंजा घर भरण जे चक्कर में आहे। अगवा जो केस असां हणंदासीं सॼी हक़ीक़त उन्हनि खे ॿुधाए छॾी जुमे जे मथां खून जो केस कूड़े माण्हुनि जी ज़बान मथां असां थारी कंदासीं शक त पोइ त अदावरनि खे मूं मथां शक थी पियो आहे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी अपडेट्स तव्हां सां शेयर कंदा हलूं अचण वारी एपिसोड में। हाणे जुमे जो छा थींदो, जुमो वाकई ॿीहर गवाही ॾींदो जंहिंमें इहे सभु फासी वेंदा ककर वारा। दोस्तो पहिरियों त मां ॿुधाईंदो हलां अचण वारी एपिसोड में मंसूर खान पंहिंजी माउ सां गॾु वेही इहा ई ॻाल्हि कंदो थिए क़ौम खे बेदार करे थकी पियो आहियां, जागे ई नथी ऐं जाॻाइण वारा उन खे रोकनि था पिया। उनजी माउ चवंदी मंसूर खान तव्हां पंहिंजी जात सही आहियो, हर को पंहिंजे पेट भरण जे चकर में आहे, इन जे करे क़ौम वीचारी खे को अॻिते वधणु कान थो ॾिए। यानी हू गुफ़्तगू कंदा आहिनि सिंध जे मसइलनि ते ऐं बहितरीनु गुफ़्तगू कंदा, उन सां गॾोगॾु ऐं इहो बि सोचींदा त हाणे इन क़ौम खे कीअं जॻायो वञे। ऐं ॿी तरफ़ जेको आहे मुराद पंहिंजी फैमिली सां वेही इहा ॻाल्हि कंदो त इन जुमे ते इतबार करिणो ई न आहे, हू त हुयो कूड़ो माण्हू। इन शानवाज़ ख़ान ॻाल्हियुनि जे चकर में सौट खे फसाए ऐं सौट शिकस्त खाई वेही रहियो ऐं इन्हनि खां फासी वियो शानवाज़ ख़ान त हिकु शैतान माण्हू आहे ऐं जुमे जे मथां इतबार करिणो ई न आहे। जॾहिं हू आहे कूड़ो माण्हू, कूड़े खे कसम ॾियणो ई न आहे, कसम ॿिए खे ॾियणो आहे। ऐं ॿी तरफ़ हाणे हिननि खे ख़बर पइजी वेंदी आहे राज़नि वारनि खे त जुमो खॼी वियो आहे। हाणे हू सोचींदा आहिनि त अगवा जो केस आणो, वरी सोचींदा आहिनि अगरि अगवा जो केस आणंदा तीअं त जुमे ते खून जो केस अॻे लॻियल आहे त पोइ असां सथारी उनजा सम्झा वेंदासीं, पुलिस बि ऐं ॿिया बि चवंदा तीअं उनजा साथी आहिनि। पर वरी उते ककर चवंदो उहो ई जुमे पादनि जो भउ खां मुराद खे सभु कुझु ॿुधाए छॾियो हूंदो, पोइ उन खे हथु पट फ़िलहालु। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे कोन ॻाल्हाईंदी आहे मंसूर खान सां, उनखे ॿुधाईंदी आहे हक़ीक़त असां ते शक पइजी वियो आहे, जॾहिं मिलंदासीं हिक ॿिए खे हक़ीक़त ॿुधाईंदासीं ऐं मंसूर खान परेशान थी वेंदो आहे।